बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। औज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व आलि बैतिहि तय्यबीन अत्ताहिरीन अल मासूमीन, अम्मा बाद। मुअज़्ज़िज़ सामीन व नाज़रीन इकराम, मोहब्बत अहले बैत जे उन्वान सां एक ही नशस्त में मक़ाम मुहिब्बाने आले मोहम्मद के बयान कंदे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो हिकु फ़रमान, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फ़रमाइनि था, इन्नी शाफ़िउन यौमल क़ियामत ले अर्बअते असनाफ़िन। क़यामत जे ॾींहुं मां मोहम्मद चयनि क़िस्मनि जे इंसाननि जी मदद शफ़ाअत कंदुमि। वलो जाऊ बेज़ुनूबे अहले दुनिया, अगरचे उहे केतिरा ई गुनहगार छो न हुजनि। नंबर 1, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फ़रमाइनि था, इन्नी शाफ़िउन मन नसरा ज़ुरियती। ॾींहुं क़यामत जे उन शख़्स जी मां मोहम्मद मदद शफ़ाअत कंदुमि जेको मुंहिंजी ज़ुरियत जी मदद कंदो, जेको मुंहिंजी अहले बैत जी मदद कंदो। इन मंझां मालूम थो थिए त जेके शख़्स या जेके माण्हू नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अहले बैत खे अज़ियत ॾींदा या उन्हनि खे तकलीफ़ ॾींदा, चाहे उहा ज़बान जे ज़रिए हुजे या तीर तलवार या कंहिं औज़ार जे ज़रिए हुजे, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि जी ॾींहुं क़यामत जे शफ़ाअत न कंदो। नंबर 2, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फ़रमाइनि था, इन्नी शाफ़िउन यौमल क़ियामत मन बज़ल मालहू ले अहले बैती व ज़ुरियती। ॾींहुं क़यामत जे मां मोहम्मद उन्हनि जी शफ़ाअत कंदुमि जेके पंहिंजे माल खे, पंहिंजी मिल्कियत खे मुंहिंजी अहले बैत जे नाले ते ख़र्च कंदा। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन फ़रमान मंझां मालूम थो थिए त जेके शख़्स आइमा जे नाले ते, इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे नाले ते न्याज़ खे बिदअत सम्झंदा आहिनि या आइमा अताहर जे हरम मुबारक में जेको बि ख़र्चो अख़राजात थींदो आहे उन खे फ़ुज़ूल सम्झंदा आहिनि, उन्हनि जे लाइ बितौर दलील नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ई फ़रमानी काफ़ी आहे त इन्नी शाफ़िउन यौमल क़ियामत मन बज़ल मालहू ले अहले बैती व ज़ुरियती। ॾींहुं क़यामत जे मां उन्हनि जी ई शफ़ाअत कंदुमि जेके पंहिंजे माल खे मुंहिंजी अहले बैत जे नाले ते ख़र्च कनि था। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फ़रमाइनि था, इन्नी शाफ़िउन यौमल क़ियामत मन अहब्ब अहल बैती व ज़ुरियती बिलिसाने व बिलक़ल्ब। मां नबी मोहम्मद मुस्तफ़ा ॾींहुं क़यामत जे उन्हनि जी शफ़ाअत कंदुमि जेके पंहिंजी ज़िबान ऐं पंहिंजी दिलि जे ज़रिए मुंहिंजी अहले बैत ऐं मुंहिंजी ज़ुरियत सां मोहबत कंदा आहिनि। दिलि जे ज़रिए ऐं ज़बान जे ज़रिए मोहबत जो मतिलबु छा आहे, उलमा बयानु कनि था। ज़बान जे ज़रिए मोहबत जो मतिलबु इहो आहे त मुहिब आले मोहम्मद जे ज़बान मंझां हर उहो लफ़्ज़ निकिरे जंहिंखे मोहम्मद आले मोहम्मद पसंदि कंदा आहिनि, उन फ़ुज़ूल बहस खां परहेज़ करे जंहिंखां मोहम्मद आले मोहम्मद परहेज़ करण जो हुकुम ॾिनो आहे। दिलि सां मोहबत करण जो मतिलबु इहो आहे त मोमिन जी ऐं मुहिब आले मोहम्मद जे दावा करण वारे जी दिलि हर उन शइ खे पसंदि करे, हर उन शइ खे चाहे जंहिंखे मोहम्मद आले मोहम्मद पसंदि कंदा आहिनि, ऐं हर उन शइ खां मोमिन जी दिलि नफ़रत रखे जंहिंखे नफ़रत करण जो हुकुम मोहम्मद आले मोहम्मद अलैहिस्सलाम जिन ॾिनो आहे। नंबर 4, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फ़रमाइनि था, इन्नी शाफ़िउन यौमल क़ियामत मन यसआ हवाइज अहले बैती। क़यामत जे ॾींहुं मां उन माण्हूअ जी, उन शख़्सनि जी शफ़ाअत कंदुमि जेके मुंहिंजी अहले बैत जी हवाइज खे, उन्हनि जी हाजतनि खे पूरो कंदा दुनिया में। ख़ुदावंद मुताल खां आख़िर में दुआ आहे त असांखे मोहम्मद आले मोहम्मद जी सीरत ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं क़यामत जे ॾींहुं मोहम्मद आले मोहम्मद जी शफ़ाअत नसीब फ़रमाए। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।